मुल्क जियां जामशोर में आज़ादी जे ॾियारे खे वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हायो। मुख्य तक़रीब जामशोर जे यतीम खाने में मासूम ॿारनि सां रखी वई। तक़रीब में डिप्टी कमिश्नर जामशोर फरीदुद्दीन मुस्तफ़ा, एएसपी जामशोर अलीना राजपर, ज़िले काउंसिल जी मेंबर ससवी ज़फर राजपर महिमान ख़ासि तौर शिरकत कई। तक़रीब में पाकिस्तान जे सब ज़िलाली परचम खे लहराए आज़ादी जे ॾियारे जी मुनासिबत सां केक कटियो वियो, जॾहिं त तक़रीब में ॿारनि पारां मुख़्तलिफ़ मौज़ुअनि ते तक़रीरूं करे मिली नग़मा पेश किया विया। कोटरी बैराज को, जामशोर ओवरहेड ब्रिज को, कोटरी ओवरहेड ब्रिज को सजाया गया। पूरे शहर में झंडे और बैनर्स अवेजा किए गए। आज रैलियां निकलेंगी, टैबलोज इस तकरीब में होंगे। जिंदा कौमें अपने कौमी दिन अच्छे तरीके से मनाती हैं, जोश और जज्बे से मनाती हैं और इसी रवायत को मद्देनजर रखा हुआ है। अॼु जे ॾींहं ते असां SOS विलेज पहुता आहियूं ताकि हिते असां गार्ड ऑफ ऑनर बि ॾिनो आहे, सलामी बि ॾिनी आहे। उन सां गॾोगॾु असां हिते केक कटिंग सेरेमनी बि कई आहे, ॿारनि परफॉर्मेंसिस बि तयारु कयूं। असांजी उमेद आहे त ॾींहं जो शुरूआत ॿारनि सां गॾु करण सां उन्हनि जो जज़्बो बि वधंदो ऐं मुल्क सां जेका उन्हनि जी उनसियत आहे उन में बि इज़ाफ़ो थींदो। ऐं डिस्ट्रिक्ट में जेको सो जश्न आज़ादी जे हवाले सां सिक्योरिटी हाई अलर्ट ते आहे। सिक्योरिटी जा फुल इंतज़ामात रखिया विया आहिनि ताकि किथे भी को नाखुशगवार वाक़ियो न थी सघे। को ख़ास फंक्शन है वो चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो ज़रदारी साहब की हिदायतुनि ते, चीफ मिनिस्टर सिंध की हिदायतुनि ते अॼु असां हिते आया आहियूं। असांजे चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी मिस्टर बिलावल भुट्टो ज़रदारी की ख्वाहिश हुई त 14 अगस्त जो डे आहे उहो हिते अची करे असां ॿारनि मासूम सां गॾु सेलिब्रेट कयूं। सो असांजे आला क़यादत जी ख्वाहिश जे हिसाब सां अॼु असां हिते आहियूं। जी बिल्कुल, जश्न आज़ादी ईद जे ॾींहुं जीअं हुई ऐं सभिनी हुनखे ईद जीअं सेलिब्रेट किया है ऐं असीं सभु तमामु घणा ख़ुशनसीब आहियूं त असांखे आज़ाद मुल्क मिलियो आहे। कैमरामैन शाहिद रिंद सां गॾु मीर मुर्तज़ा नोहाणी, सिंध न्यूज़ जामशोर।